समूरिय जो सिंगार मोहम्मद कायनात समूरिय जो सिंगार मोहम्मद जे के बिन भी आया सरदार मोहम्मद कायनात समूरिय जो सिंगार मोहम्मद लौला कलमा वारो फरमान सचो आहे। हदीस बयान कई विया लौला कलमा खलक़तुल अफलाक मुहद्दिसन लिखियो आहे त इहा हदीस मौज़ू आहे। मौज़ू छा के चइबो आहे माना नबी साईं ॾे ईअं कूड़ी निस्बत करणु। उस्ताद गुलाम मोहम्मद कोलाब जी अलवारा रहमतुल्लाह अलैह मां उन्हनि खां इहा ॻाल्हि पुछा कयमि। उन्हनि साईं जन फरमायो त इहा हदीस कोन्हे लौला कलमा खलक़तुल अफलाक इहा मौज़ू आहे। बाक़ी पाण फरमायूं त इन जी हम माना ॿी हदीस सुवारी सही आहे। उहा कहिड़ी लौला कलमा अज़हरत रुबूबियत महबूब जे करे तोखे मां पैदा न कयां हा त मां पंहिंजी रुबूबियत ई ज़ाहिर न कयां। इहा हदीस सही आहे। भाउ शाइर इस्लाम इहा ॻाल्हि कई छा चई लौला कलमा वारो फरमान सचो आहे। अल्लाह जे उल्फत जो अल्लाह जे उल्फत जो इज़हार मोहम्मद कायनात समूरिय जो सिंगार मोहम्मद जे के बिन भी आया सरदार मोहम्मद कायनात समूरिय जो सिंगार मोहम्मद जो दीन मोहम्मद में बिदअत तो करे पैदा जो दीन मोहम्मद में बिदअत तो करे पैदा उन दीन मटींदड़ खां उन दीन मटींदड़ खां बेज़ार मोहम्मद कायनात समूरिय जो सिंगार मोहम्मद जे के बिन भी आहिन सरदार मोहम्मद कायनात समूरिय जो सिंगार मोहम्मद कद जा पढ़ी ॾिस तूं कुरान तो फरमाए। कुरान मजीद में अल्लाह से फरमाया त कद जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन यहदी बिहिल्लाहु मन इत्तबा रिज़वानहु सुबुल सलाम। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो त तहकीक तहां ॾे अल्लाह जे तरफ खां नूर आयो। कद जाअकुम मिनल्लाहि नूर इते बरेली हज़रात थोड़ो मुगालते में अची आहे। नूर जी माना सिधो सो अल्लाह जो टुकड़ो करे छॾियऊं। हालांकि नूर जी माना टुकड़ो न आहे। युखरिजुहुम मिनज़ ज़ुल्मात इलन नूर अहिड़ो नबी तव्हां ने मोकिलियो आहे जेको युखरिजुहुम माण्हुनि खे कढे थो ज़ुल्मात ऊंदाहीअ खां इलन नूर रोशनीअ जे तरफ़। अल्लाह तो फरमाए त तव्हां ॾे अल्लाह जे तरफ़ खां हिकिड़ो नूर आयो माना रोशन शइ आहे। हुननि चयो त नूर माना अल्लाह जो टुकड़ो। भला जे उते अल्लाह जो टुकड़ो त हे मिन ज़ुल्मात इलन नूर पोइ इते माना छा कयो त माना ऊंदाहीअ मां कढी अल्लाह जो टुकड़े ॾियारनि था या रोशनी ॾियारनि था। बहरहाल इहो मुगाल को हिकिड़ो अल्लाह खां अल्लाह ताला उन्हनि खे सम्झ अता कंदो। बहरहाल क़ुरान मजीद में आयत सुवारी आहे। पोइ अॻिते इल्मी बहस बि आहे त यहदी बिहिल्लाहु इते आहे यहदी बिही हिकिड़ो हिकिड़े सां अल्लाह हिदायत थो करे उन खे जेको अल्लाह जे रस्ते जी तलब थो करे। जेकॾहिं ॿ ॻाल्हियूं हुजनि त नूर ऐं किताब ॿ ॻाल्हियूं त पोइ यहदी बिहिमुल्लाह हुजे हा अल्लाह इन्हनि ॿिन्ही सां हिदायत थो करे। हे वरी इल्मी ॻाल्हि थी वई। तंहिंजे करे जेकॾहिं केरु ॿुधे अॻिते हली त उनखे बि इहा ज़हन ते अचणु खपे त हिते हिक जी ॻाल्हि थियल आहे। अल्लाह जे पासे तव्हां ॾे नूर आयो उहो नूर कहिड़ो किताब जेको पधरो माना नूर बि क़ुरान मजीद। बहरहाल जेकॾहिं नबी साईं खे मुराद वठिजे तॾहिं बि ग़लति ॻाल्हि कोन्हे। शाइर इस्लाम जो कद जा पढ़ी ॾिस तूं कुरान तो फरमाए
कद जा पढ़ी ॾिस तूं क़ुरान थो फरमाए आ नूर बणियो हक़ जो आ नूर बणियो हक़ जो चमकार मुहम्मद आ कायनात समूरीअ जो सिंगार मुहम्मद आ जेके बि नबी आया सरदार मुहम्मद आ कायनात समूरीअ जो सिंगार मुहम्मद आ क़यामत में सॾे अरबी कौसर बि पियारींदो क़यामत में सॾे अरबी कौसर बि पियारींदो हिन सारी उम्मत जो आधार मुहम्मद आ कायनात समूरीअ जो सिंगार मुहम्मद आ अल्लाह न ठाहियो आ ॿियो को बि सजण वांगुर हिकिड़ी सूरत अल्लाह जे कालब में इमाम लंबी इन खां वरी ॿिए कंहिं ते इहो कालब इस्तेमाल न आहे जो कंहिंजी सूरत मुस्तफ़ा जे बस या हिकिड़ो दाणो अल्लाह ताला पंहिंजे फज़ल करम सां इमाम लंबी ठाहियो चई त क़यामत अल्लाह न ठाहियो आ ॿियो को बि सजण वांगुर अल्लाह न ठाहियो आ ॿियो को बि सजण वांगुर थियो शान उतम जंहिंजो निर्वार मुहम्मद आ कायनात समूरीअ जो सिंगार मुहम्मद आ बेऐब बणायो आ रब पाक मुहम्मद खे हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं जन जे आॾो वेही मुस्तफ़ा जे मदह सना में तो चए व अहसन मिन कलम तरक़त आईनी व अजमल मिन कलम तलदिन निसाउ खुलिक़त मुबर्रम मिन कुल्ल आइबिन कान्नक कद खुलिक़त कमा तशाउ महबूब तहां जड़ो सोणो तहां खां वधीक को सोणो कंहिंजी अखि न ॾिठो मुंहिंजी अखि न ॾिठो तहां जड़ो जमील बचो कंहिं माउ ज़मीन जे तख़्ते ते न ॼणियो खुलिक़त मुबर्रम मिन कुल्ल आइबिन अल्लाह तहां खे हर आइब ऐं नुक्स खां पाक करे पैदा कयो तहां जे खिलकत में को आइब नुक्स न आहे इएं पैदा अल्लाह तहां खे कयो आहे कान्नक कद खुलिक़त कमा तशाउ जीअं तहां जे दिलि घुरियो पियो अल्लाह ताला तहां खे उएं ठाहे छॾियो शायर इस्लाम ॻाल्हि कई कि बेऐब बणायो आ रब पाक मुहम्मद खे हर हुस्न हकीकत सां हर हुस्न हकीकत सां टिमटार मुहम्मद आ कायनात समूरीअ जो सिंगार मुहम्मद आ नातो मूं ॻंढियो दिल जो महबूब खुदा साया नातो मूं ॻंढियो दिल जो महबूब खुदा सां मुंहिंजो ऐ हफ़ीज़ुल रा मुंहिंजो ऐ हफ़ीज़ुल रा ग़मख़ार मुहम्मद आ कायनात समूरीअ जो सिंगार मुहम्मद आ जेके बि नबी आया सरदार मुहम्मद आ कायनात समूरीअ जो सिंगार मुहम्मद आ।